नाज़रीन नवाज़ ख़बर शेयर कंदा हलूं। नौशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमानी। DIG शहीद नज़ीराबाद परवेज़ अहमद चांडियो नौशर फिरोज़ मॉडल थाणे जो इफ्तिताह करे छॾियो। उन मौक़े ते DIG मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत सिंध जे हर ज़िले में 3 थाणा मॉडल कया आहिनि। एक डिवीज़न शहीद नज़ीराबाद में, एक सांगड़, एक नौशर फिरोज़ में कयो आहे। असांजे जवाननि शिकायतूं कयूं आहिनि त हुकूमत असांजे थाणनि जी का बि पुरघोर न रधी आहे। असां IG साहिब खे लिखियो आहे, थाणनि खे कुझु फंड ॾियो। थाणनि ते ईंदड़ माण्हुनि खे वेहण लाइ कुर्सियूं न आहिनि, कुर्सियूं ॾियो जीअं थाणेदार थाणे में वेहे त लॻे ऑफिसर वेठो आहे। जंहिं ते DIG चयो 1 करोड़ IG साहिब ॾिनो आहे, जंहिंमां हीउ थाणो मॉडल ठहियो आहे। असां बजट वधाईंदासीं। हिन साल 3 थाणा मॉडल थींदा, मोरो, कंडियारो, मेहराबपुर। DIG वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त हुकूमत पुलिस जे जवाननि लाइ हाणे वॾियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। हर जवान खे हेल्थ कार्ड ॾिनो आहे, जेको पाण पंहिंजी माउ पीउ पुटु भेण जो फ्री इलाजु कराए सघे थो। असां जवाननि लाइ ॿी बि वॾी सहूलियत खणी आया आहियूं। को बि पुलिस जो जवान पंहिंजे ॿार खे कैडेट कॉलेज में सरकारी ख़र्च ते पढ़ाए सघे थो। इहा असांजे जवाननि खे ख़बर ई कान हुई। गुज़िरियल साल मां मैसेज हलायो त जंहिं बि पुलिस जवान जा ॿार कैडेट कॉलेज में पढ़णु चाहिनि था त ॿार वठी अचनि। पोइ उन्हनि मां 55 ॿार आया। उन्हनि खे 1 महीनो मां हिते ऑफिस में ट्यूशन ॾियारी। जॾहिं इंटरव्यू में वेठा 24 सिलेक्ट थी विया। उन्हनि जो महीनो 8 लाख ख़र्च आहे, जेको सिंध हुकूमत भरींदी आहे। हाणे पुलिस जे जवाननि खे खपे त ईमानदारी सां ड्यूटी करे ॾेखारनि। साफ़ियुनि DIG खां सवाल कयो त नुशर फिरोज़ जो अमन अमान तमामु ख़राब थी वियो आहे। DIG चयो त हाणे रोहिल साहब पहुतो आहे। इंशाअल्लाह ताला जल्द ज़िले जो अमन अमान बहाल थींदो। हिन ज़िले सां अलमियो इहो आहे त को बि SSP हिते रही नथो सघे। अमन अमान लाइ हितां जा भोतार बि को किरदारु अदा कंदा त अमन अमान थी सघे थो। को बि सचाई नथो ॾेखारे। SSP चयो त मां खोसनि वारो मसइलो हल करायो आहे, बाक़ी बि मसइला हल थींदा।